इमदाद वॾी महिरबानी। इमदाद, अॼु लाहौर में काफ़ी सियासी एक्टिविटी हुई मुस्लिम लीग नून जी तरफ़ां, हुन सॼी लीडरशिप उते गॾु थियल हुई ऐं उन्हनि फ़ैसिलो कयो आहे त हाणे नवाज़ शरीफ़ साहब खे सदर कयो वेंदो ऐं सियासी मामला सॼी पार्टी जा नवाज़ शरीफ़ साहब ॾिसंदा। त छा था सम्झो त हिन वक़्तु हिन जी ज़रूरत छो पेश आई? महिरबानी मोहसिन साहब, अॼु सेंट्रल वर्किंग कमेटी मुस्लिम लीग नून जी आहे जो वाइस फोरम आहे, उन जो इजलास हुयो ऐं पहिरियों तवक़ो इहा कई पई वई त अॼु जेको आहे जनरल काउंसिल हूंदी, उन खां पहिरियों 11 मई ते जेको आहे जनरल काउंसिल जो इजलास उठायो मुलतवी कयो वियो। वरी डिसाइड कयो वियो त सेंट्रल वर्किंग कमेटी में जेका मेंबर आहिनि मुस्लिम लीग नून जा, सेंट्रल वर्किंग कमेटी जा, हाईएस्ट फोरम जा, उन्हनि सां डिस्कस कयो वेंदो ऐं उन खां पोइ नवाज़ शरीफ़ साहब जेके आहिनि प्रॉपर सदारत संभालींदा। ज़रूरत जेको सवाल थी आहे त छो पेश आई आहे, ज़ाहिर आहे शहबाज शरीफ़ साहब हिकिड़ो आर्ज़ी अरेंजमेंट रहंदा आहिनि मुस्लिम लीग नून में सदाईं। जॾहिं मुशर्रफ जो दौर हुयो ऐं नवाज़ शरीफ़ साहब खे सज़ा थी, ॿई भाउ जलावतन हलिया विया त उन खां पोइ जॾहिं 2007 में वापसी थी हुई त उन वक़्तु बि जावेद हाशमी खां पोइ सदारत मुंतकिल नवाज़ शरीफ़ साहब खे न थी हुई, बल्कि शहबाज शरीफ़ पहिरियों, छाकाणि उन्हनि जी एरियत वापसि थी हुई त शहबाज शरीफ़ वापसि सदर थिया हुया। हाणे हिन वक़्तु थोरो डिफरेंट सिचुएशन आहे 2008 खां। हिन वक़्तु मुस्लिम लीग नून इक़्तिदार में आहे, शहबाज शरीफ़ साहब वज़ीर आज़म आहिनि ऐं नवाज़ शरीफ़ साहब जेके आहिनि उहे उन्हनि जो फोकस पंजाब हुकूमत आहे। पर हाणे पंजाब हुकूमत उन्हनि खे लॻे पियो त मरीम नवाज़ साहिबा जेके आहिनि उन्हनि टेक ऑफ करे चुकियूं आहिनि। टेक ऑफ करण जी ज़रूरत हिन वक़्तु नवाज़ शरीफ़ साहब खे आहे, छाकाणि पॉलिटिकली हू तमामु घणो साइड ते थी विया आहिनि, उन्हनि खे कॉर्नर कयो वियो आहे। हू पंहिंजी जॻह वापसि वठणु चाहिनि था ऐं जेको मुस्लिम लीग नून जो वोटर आहे, मुस्लिम लीग नून जो कैडर आहे, वर्कर आहे, उहो जो सम्झे पियो त मुस्लिम लीग नून माना नवाज़ शरीफ़। उनजे करे नवाज़ शरीफ़ साहब खे मुतहरिक जेको थियण जो फ़ैसिलो कयो आहे, नवाज़ शरीफ़ साहब पाण खे मुतहरिक करण जो ऐं सदारत पंहिंजी वापसि वठंदा। शहबाज शरीफ़ साहब जेके आहिनि उहे हुकूमत जा मामला हलाईंदा ऐं नवाज़ शरीफ़ साहब जेके आहिनि उहे पार्टी जा मामला हलाईंदा। ऐं इहो बि डिसाइड कयो वियो आहे त जेके ऑफिसिस पंहिंजो हूंदियूं पार्टीअ जूं, उहे ऑफिसिस रखंदड़ जेके आहिनि वज़ीर मुशीर न हूंदा, यानी पार्टीअ खे हुकूमती उहिदनि खां अलॻि कयो वेंदो ऐं पार्टी जी प्रॉपर निगरानी जेका आहे, हुकूमत जी निगरानी जेका आहे उहा पार्टी कंदी। ऐं मां इहो चई सघां थो पियो त वॾे अरसे खां पोइ मुस्लिम लीग नून जेका आहे उहो को बहितर सियासी फ़ैसिलो करण वञी रही आहे। नवाज़ शरीफ़ साहब फ्रंट ते हूंदा, शहबाज शरीफ़ साहब हुकूमत हलाईंदा, पंजाब में मरीम नवाज़ साहिबा हूंदी, त टिनि फॉर्मनि ते मुस्लिम लीग नून बैक एक्टिव हूंदी पार्टी ऐं ॿिनि हुकूमतुनि में। तो उन सां इहो इम्कान आहे त मुस्लिम लीग नून जो जेको सर्वाइवल आहे, जेको सभिनी खां वॾो चैलेंज आहे नवाज़ शरीफ़ लाइ बि, शहबाज शरीफ़ लाइ बि ऐं मरीम नवाज़ साहिबा लाइ बि, उन चैलेंज खे मीट करण में केरु कामयाब थी। अमदाद, इहा वरी अहम ॻाल्हि आहे त नवाज़ शरीफ़ साहब जेकॾहिं सियासी तौर ते मैदान में लहनि था त ज़ाहिर आहे उनजो हिकिड़ो क़द आहे, हिकिड़ो वॾो सियासी लीडर आहे हिन मुल्क जो। पर इशू इहो आहे त जेका चेंज हींअर पंजाब में, ख़ासि तौर ते पंजाब में आहे ऐं मुल्क जे वॾनि शहरनि में आहे ऐं PTI हिकिड़ो वॾो चैलेंज आहे, यूथ जेका आहे उहा कंहिंजी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु कोन्हे, उहो सम्झण लाइ तयारु कोन्हे। त सम्झो था त नवाज़ शरीफ़ ठीकु आहे पंहिंजे लेवल ते सियासत में त वेंदा, पर इन यूथ खे कीअं एड्रेस करे सघंदा? हीअ त डायनेमिक्स ई पॉलिटिक्स जा डिफरेंट थी विया आहिनि। न मोहसिन साहब, बिल्कुलु ईअं बि न आहे। ज़ाहिर आहे मुस्लिम लीग नून जी सपोर्ट अञा बि मौजूदु आहे। इहो ज़रूरु आहे त PTI 2013 जे मुक़ाबले में 2018 में स्ट्रॉन्ग थी हुई। 2024 में जेको वोट पियो आहे PTI खे, जेके सीटूं खयूं आहिनि, उनजे पोयां हिकिड़ी ॿी रीज़न बि आहे। उहा इहा आहे त जेको मुस्लिम लीग नून हिकिड़ो तासुर ॾिनो हो पंहिंजे वोटर खे, पंहिंजे उम्मीदवार खे, भई असांजी ॻाल्हि थी वई, असां त खटे वेंदासीं हर सूरत। त मुस्लिम लीग नून जो वोटर न निकितो, तमामु घटि निकितो। जेकॾहिं मुस्लिम लीग नून पंहिंजे वोटर खे मोटिवेट करे हा ऐं इहो तासुर जेको आहे मुस्लिम लीग नून हर हंधि न ॾे हा, भई असांजी ॻाल्हि थी वई, असांखे इलेक्शन लड़ण जी ज़रूरत ई कोन्हे। ऐं केतिरनि ई दोस्तनि सां हिन मामले ते इलेक्शन खां पहिरियों असांजी जेको आहे तू तकरार जी ते बहस बि थी आहे त भई ईअं कोन थींदो आहे। तव्हां जेकॾहिं घर में ई रहो ऐं तव्हां सम्झो त तव्हांखे माण्हू वोट अची ॾींदा, तव्हांखे माण्हू वटि वञिणो पवंदो। नवाज़ शरीफ़ साहब ॾिसो 21 अक्टूबर ते जॾहिं आया, हिकिड़ो जलसो कयो हुननि ऐं उन खां पोइ इलेक्शन में चंद जलसा नवाज़ शरीफ़ साहब कया हुआ। उनजे पोयां रीज़न इहो हुयो त मियां साहब खे इहो पक हुई त मैनेजमेंट थी वई आहे, इस्टेब्लिशमेंट उन्हनि खे समूरियूं सीटूं जेके आहिनि उहे आसानी सां ॾियारे छॾींदी, उनजे करे उहो निकिता कोन। जेको जेन्युइन वोटर आहे नवाज़ शरीफ़ जो, उहो पूरो जो पूरो न निकितो हुयो। मुस्लिम लीग नून जेको 50% वोटर बि न निकितो हुयो, इन ॾढ ते, इन आसिरे ते, या वरी जेको बि हुनखे लफ़्ज़ ॾिजे, सो उनजे करे हू वेही रहियो घरनि में। PTI जो वोटर ज़ाहिर आहे जज़्बाती बि हुयो,
पहिरियों दफ़ो एजिटेशन में हुयो उहो मुकमल तौर ते निकितो त उन मुस्लिम लीग नून खे नुक़सानु पहुतो आहे। हाणे जेको तव्हां चओ पिया पंजाब में जेको नौजवान आहे उहो नौजवान सॼो जो सॼो PTI सां न आहे। नौजवान जो हिकिड़ो वॾो अंग उहो मुस्लिम लीग नून सां बि आहे। उहे ॿिन्ही अहिड़ो उहो बि आहे जेको ॿिन्ही सां न आहे। जेको ॿिन्ही सां न आहे उनखे का बि पॉलिटिकल पार्टी एक्टिव थी अट्रैक्ट करे सघे थी पई। सो मुस्लिम लीग PTI जेका आहे उहा पंहिंजा प्रोपेगेंडा जे मामले में बहितर टूल्स इस्तेमालु करे पई। अवां ॾिसो इमरान ख़ान जेल में वेठा आहिनि पर पोइ बि उन्हनि जो चर्चो हर टाइम आहे, का न का अहिड़ी ॻाल्हि करे वेहनि था जो डिस्कस में आहिनि। असां बि उन्हनि जी ॻाल्हि कयूं था। इमदाद ॻाल्हि इहा बिल्कुलु ॻाल्हि ठीकु आहे त सॼो खणी PTI सां नौजवान न बि हुजे, पर बहरहाल हिकिड़ी यंग लीडरशिप ॾिसो बिलावल आहे। बिलावल हिकिड़ी यंग लीडरशिप आहे, उहो अट्रैक्ट करे सघे थो यूथ खे ऐं उन पोटेंशियल बि आहे ऐं काफ़ी सिंध में बि अट्रैक्ट करे थो यूथ खे। नवाज़ शरीफ़ माना एॾी मुंहिंजो सवाल सिर्फ़ु इहो आहे त नवाज़ शरीफ़ छा नैरेटिव बिल्ड कंदो जॾहिं पॉलिटिकली मैदान में लहंदो पंजाब में बाक़ी पाकिस्तान में? ॾिसो हिन वक़्तु हिकिड़ो उन्हनि जी हुकूमतूं आहिनि, जीअं मूं चयो त हुकूमत जी गवर्नेंस जेका आहे कोशिशि इहा कनि पिया त उनखे मैक्सिमम उनजो शो ऑफ कनि। मरियम नवाज़ साहिबा जेके आहिनि उहे ॾिसो इमरान ख़ान जे नक्शे क़दम ते हलनि पियूं त हू कॾहिं वर्दी पाए थियूं अचनि, कॾहिं पुलिस जी, कॾहिं एलिट पुलिस जी, कॾहिं किथे बि थियूं आहिनि, कॾहिं किथे बि थियूं आहिनि। सो हू एक्टिवली हिकिड़ो पंहिंजो चहिरो मरियम नवाज़ साहिबा जो जेको नौजवाननि लाइ उन्हनि साम्हूं रखियो आहे। नवाज़ शरीफ़ साहब जेके आहिनि उहे पार्टी जो जेको तंज़ीम साज़ी आहे, पार्टी जेके मामला आहिनि ऐं प्लस में जेको उन्हनि जो नेटवर्क मुस्लिम लीग नून जो डिसमेंटल रहियो आहे नवाज़ शरीफ़ साहब जे जलावतनी जे वक़्तु, उनखे प्रॉपर जेको आहे ऑर्गेनाइज़ करे ऐं उन खां पोइ जेका 2029 जी चूंड आहे उन में मुस्लिम लीग नून खे अॻिते आणीनि। हाणे मुस्लिम लीग नून जो फ्यूचर जेको चहिरो आहे उहो नवाज़ शरीफ़ साहब न आहे। नवाज़ शरीफ़ साहब जेके मुस्लिम लीग नून खे ऑर्गेनाइज़ करे पॉलिटिकली स्ट्रॉन्ग करे मरियम नवाज़ साहिबा जे हवाले पंहिंजी पार्टी खे कंदा। हिकिड़ो इम्कान ज़रूरु मौजूदु आहे, चयो वञे पियो त जेका हलंदड़ हुकूमत आहे मौजूदु आहे, कंहिं बि वक़्तु जेकॾहिं मामला बिल्कुलु ठीकु थी वञनि था, बहितर थी वञनि था त कंहिं बि वक़्तु जेको आहे शहबाज शरीफ़ साहब पंहिंजे भाउ जे हक़ में रिज़ाइन करे नवाज़ शरीफ़ साहब खे वज़ीर आज़म ठाहे सघे थो, पर इन जो तमामु घटि इम्कान आहे। असल शइ आहे पॉलिटिकली जेको मुस्लिम लीग नून खे नुक़सानु पहुतो आहे। इहो सवाल जेको अवां कयो पिया बिल्कुलु मौजूदु आहे भई नौजवान जेको आहे उहो छा नवाज़ शरीफ़ साहब जे पोयां ईंदो। उनजे करे नवाज़ शरीफ़ साहब जो पूरो फोकस जेको आहे उहो मरियम नवाज़ ते आहे। अवां ॿुधो हूंदो मरियम नवाज़ जी ज़बानी बि, नवाज़ शरीफ़ साहब जी ज़बानी बि त भई मरकज़ में शहबाज शरीफ़ जी हुकूमत आहे, पंजाब में नवाज़ शरीफ़। हाणे पंजाब में नवाज़ शरीफ़ जी हुकूमत मीन्स पंजाब में नवाज़ शरीफ़ जी गादी नशीन जेका मरियम नवाज़ आहे। तो हू कोशिशि इहो कंदो नवाज़ शरीफ़ त मरियम नवाज़ खे मैक्सिमम जेको आहे उन्हनि खे जेको आहे माण्हुनि जे साम्हूं आणे ऐं पंहिंजो जेको आहे जानशीन तौर पंहिंजो इमदाद। हिकिड़ी ॿी ॻाल्हि अहम अॼु कई आहे, नवाज़ शरीफ़ साहब जा जेके स्टेटमेंट्स हलनि पिया उहो साॻी उहा ई ॻाल्हि आहे हुननि जी त साकिब निसार हीअं कयो। इहा त ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे, इहो त जेको कुझु नून लीग सां थियो आहे ऐं नवाज़ शरीफ़ ऐं शरीफ़ फैमिली सां जेको कुझु जजन कयो हिन में त हाणे का रहे कान थी ॻाल्हि त हिनखे को डाउट कजे, पर उहो बि नैरेटिव इहो ई बिल्ड कनि पिया जजनि हीअं कयो मूंसां, हुन जज हीअं कयो, हुनखां पोइ हुनजे पोयां जेके माण्हू उनखे मज़ार नक़वी जी हुननि ॻाल्हि कई, उन खां पोइ ॿियनि जजनि जी हुन ॻाल्हि कई, नाला वठी हुननि ॻाल्हि कई। त ज़ाहिर इहो पंहिंजो पुराणियूं ॻाल्हियूं खोटे या उर्दू में चइबो आहे मुर्दा खोटे, हुन सां छा फ़र्क़ु पइजी वेंदो? हिन सां को फ़र्क़ु पवंदो हुननि जे नैरेटिव, माण्हुनि खे स्ट्रॉन्गली रिसीव कंदा इन नैरेटिव खे? इन सां को फ़र्क़ु कोन पवंदो। इहो त हिकिड़ो बीठल पाणी जो असरु आहे न, काई ॼमी वेंदी आहे बीठल पाणी में। नवाज़ शरीफ़ साहब छाकाणि मुसलसल ख़ैर मुतहरिक रहिया आहिनि, उन्हनि वटि ज़ाहिर आहे हू को चवण लाइ का शइ अहिड़ी आहे कोन। पर हाणे जेको मूंखे लॻे थो पियो त नवाज़ शरीफ़ जॾहिं एक्टिव थींदा, जेकॾहिं हू रोज़ाना न सही हफ़्ते में हिकु दफ़ो इंटरेक्ट कंदा पंहिंजे कारकुननि सां, पंहिंजे अॻवाननि सां, मीडिया सां, कंहिं बि शक्ल में, उहे पोइ उन्हनि जूं जेको ॻाल्हियूं जेके आहिनि उहे अव्हांखे तब्दील थींदियूं नज़र बि ईंदियूं। हीअ त उहा आहे त नवाज़ शरीफ़ साहब साल में हिकिड़ो दफ़ो अवाम जे साम्हूं अचनि था ऐं अवाम जे साम्हूं अचनि था त पोइ उहा ॻाल्हि कनि था जेका 24 कलाक जेके उन्हनि जा ख़ुशामदी या जेके बि चऊं पार्टी अॻवान जेके उन्हनि खे हिकिड़ो रुदालीज़ जीअं थींदियूं आहिनि, हर टाइम नवाज़ शरीफ़ साहब खे उन तकलीफ़ूं मुसीबतूं यादि ॾियारींदा रहनि था। उन्हनि खां नवाज़ शरीफ़ साहब निकिरनि कोन था, उते फाथा पिया आहिनि। पर जेकॾहिं नवाज़ शरीफ़ साहब एक्टिव थींदा त पोइ आहिस्ता आहिस्ता इन माइंड सेट खां बि निकिरंदा ऐं पोइ उन्हनि वटि करण लाइ ॿियूं ॻाल्हियूं बि हूंदियूं, गवर्नेंस जे हवाले सां ॻाल्हियूं बि हूंदियूं, पॉलिटिकली जेका हिन वक़्तु पाकिस्तान में शार ऐं अफ़रा तफ़री आहे उन हवाले सां बि उन्हनि खे तजवीज़ूं या का हिकमत अमली उन्हनि वटि हूंदी। एक्टिव थींदा त पोइ मूंखे लॻे थो त पोइ सिर्फ़ु इन हद ताईं पाण खे महदूद न रखंदा त भई मुंहिंजी हुकूमत छो कढी वई, मूंखे छो कढियो वियो, साकिब निसार हीअं कयो, फलाणे हीअं कयो, फलाणे हीअं कयो। मुंहिंजो ख़्यालु आहे उन खां पोइ अॻिते निकिरंदा जॾहिं मुतहरिक थींदा रेगुलर बेसिस। इमदाद मूंखे आख़िरी सवाल मुंहिंजो इहो हूंदो त हिकिड़ी ज़ाहिर आहे
पीपल्स पार्टी पंजाब में पंहिंजी फूटिंग्स ठाहे पई, हुननि वटि पंहिंजा प्लान्स आहिनि, बिलावल जा, आसिफ ज़रदारी साहब जा। उन खां पोइ आसफ़ा बि खे कोशिशि कई पई वञे त पंजाब में लॉन्च कजे, उन जी ॻाल्हि बि हले पई। त बिलावल जी जेका टीम आहे, जेको बिलावल जो स्पिरिट आहे एज़ अ यंग लीडर, ऐं उन खां पोइ नवाज़ शरीफ़ साहब पंजाब में लहंदा, त उन में छा किथे तव्हांखे नज़र अचे थो क्लैश थींदो, या पोइ हू पंहिंजा रोड्स पाण ठाहींदा, पंहिंजे वोटर खे पाण छिकींदा, या जेको न्यूट्रल वोटर आहे या ख़ुदि PTI जो जेको नौजवान वोटर आहे उन खे अट्रैक्ट करण में कामयाबु थींदा आहिनि? ॿिन्ही जो कंपेरिज़न बेसिकली तव्हां खां वठणु चाहियां पियो। ॾिसो मोहसिन साहब, मुस्लिम लीग नून जो पंहिंजो वोट बैंक आहे, जेको नवाज शरीफ़ ना नून लीग जो वोट वियो आहे, शायदि उहो नून लीग जो वोट नवाज शरीफ़ साहब ॾांहुं वापसि अचे हुनजे एक्टिव थियण जे करे। पर जेको इमरान ख़ान ॾांहुं वोट वियो आहे, मेजॉरिटी वोट, उहो वोट आहे जेको एंटी नवाज़ वोट आहे। उन में बि हिकिड़ो वॾो वोट पीपल्स पार्टी जो वोट रहियो आहे, 2008 ताईं पीपल्स पार्टी जो वोट रहियो आहे।